भाऊ चिबड़ केड़ा हाल थई? खेरी खे लगो पिया। तू बुधा दे खबर कीअं थी जिंदगी गुजरे? अरे यार चिबड़ केड़ियूं तो गालियूं पुछे, मिड़ई पियो थो वक्त गुजरे अदा। अदा जमाल, माण्हू ज़िंदगीअ मां कॾहिं बि मायूस न थिए। जेकी बि ज़िंदगी आहे माण्हू खिल ऐं ख़ुशीअ सां गुज़ारे। अदा ॾुख ऐं दर्द दिलि में पालण सां ज़िंदगी ज़हर थी वेंदी आहे, ज़हर। जेतिरा न मूंखे सदमा मिलिया आहिनि, जेकॾहिं तोखे मिलनि हा न त ज़िंदगी गुज़ारण त परे ख़ुदकुशी करे छॾी हा, ख़ुदकुशी। भाऊ जमाल, ज़िंदगीअ में इहे त लाहा चाढ़ा ईंदा आहिनि न। ॾुख सूर दर्द पीड़ाऊं इहे त ज़िंदगीअ खे अञा मज़बूत बणाइनि थियूं। ऐं तूं ज़िंदगीअ खां हार मञी वेठो आहीं। ज़िंदगी में मायूस न आहियां भाऊ चिबड़। पोइ कहिड़ा दर्द अथई जिन तोखे मजबूर करे छॾियो आहे? जेकर गुरबत करे परेशान आहीं त पोइ मूं मां सबक़ हासिल कर। मूंखां वधीक गुरबत तो कोन ॾिठी हूंदी। मां इन गुरबत जे करे पंहिंजा ॿार बच्चा छॾे 100 कोह लड़े हिते आयो आहियां, त पोइ बि एतिरो परेशान आहियां जेतिरी परेशानी तुंहिंजे चहिरे मां छलके पई। भाऊ चिबड़, गुरबत जे करे परेशान न आहियां। पोइ कहिड़ा दर्द जी अंदरि वकोड़े विया अथई? भाऊ चिबड़, छोकिरे खे हिननि फॾनि फसादनि खां परे रहण लाइ राज़ी कयो आहे। मजू फॾो छॾींदो? इहो थी नथो सघे। अदा वक़्तु अहिड़ो ज़ालिम आहे जो पत्थर जहिड़े इंसान खे बि राख जीअं बिखेरे छॾींदो आहे। जेकर ईअं आहे त पोइ इहा त तमामु ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे। यार आहे वॾो प्यारो ऐं मोहबती माण्हू, पर हिन वक़्तु हाकिम ख़ान ऐं मूसा ख़ान हुनखे होश मां कढी छॾियो आहे। अलाह करे यार असांजी ॻाल्हि मञे। मञींदो भला रेस जो कहिड़ो ख़र्चु ईंदो? सिर्फ़ु हिकिड़ी फोन करणी पवंदसि DSP खे। छा भला इहो बि न कंदो छा? अलाह कंदो अदा, मन मुंहिंजे बचड़े जी भलाई थी पए। जेकॾहिं न ईअं रुलंदो रहियो त दुश्मननि हथां मुफ़्त मारिजी वेंदो। सुभाणे रात जो महफ़िल जो प्रोग्राम कराए ऐं हुननि खे उन महफ़िल में मस्त करे छॾ। असां रात जो कंहिं वक़्त भी पहुची वेंदासीं। वॾा, हाकिम खान जी ख़बर मिली आहे छा? हा सोराब, इहो पाण खे शींह सॾाईंदड़। ॾिस त कीअं था सुभाणे रात कूए जीअं पिंजरे में बंदि करे खणी अचूं। मूं लाइ को हिन वक़्त जो हुकुम? वञ पीरल वारनि वटि वञी हुननि खे आगाह करे छॾ त हितां खां परे न निकिरी वञनि। उहे त उते ई आहिनि, ॿुधाइण खां सवाइ ॿाहिरि न निकिरंदा। वरी बि पंहिंजे तरफ़ खां कमु पको करे छॾ, इत्तफ़ाक़ थी सघे थो। इन जे करे मां ही मौक़ो हथनि में विझण कॾहिं बि न ॾींदुसि। जी वॾा, वञा थो। ग़ुलाम कादर जे घर हूंदई या होॾे बाग़ वारे 7 वारे नंबर में? मां बि मिलान थो ऐं हेॾां वठी थो अचां। वधीक तव्हां पाण चई छॾिजो। गुलाम कादर ॻाल्हि ॿुध, ताए में धोखा किथे धोखा। माई में कुॾे खदी कानी पई ओधर ते। मोलू हर शइ तकड़ में नाहे थींदी। तू थोड़ो सब्र त कर, सब्र कर। माई निकिरे ॿाहिरि त पोइ ॾिस त तोखे कीअं थी घुरे ॾिसे, कीअं थी ॾिसे घुरे। बाबा ये थी वे तो ठीक है, न तो मेरे को अपने पैसे लौटा दे उधर से। हाँ गुलाम कादर आ गई। अदा ओ अदा हेडे तचो, हेडे अचो। माई होश कर गला असा को दिल चलाए केड़ा उम्मीदा पर तू आखिनी अदा हेडा चो खाना खराब कर छुड़ी उधर ते। तोखे कोन है गुंदड़ा, तोखे कोन है आउ त देगोला कादिर सा पे गलाया। पीछे सही है, माफ करी पीछे सही है उधर ते। हाँ ठीक है गाल कर, केड़ो कम है? हाय आउ तो खैरा के राजी करे आई है पर अल्लाह जी छो हाने तू वनी न थो क्या? ये खैरन कांटा फिट पिया कर दे उधर ते। अकुल सा गला गुंदड़ा गालाई छा थो? तू ताके नहीं पई उधर ते। खैरा पंजी धी सोहणी जो हिनके संग देती हिनके पीछे बेड़े भाग इंदे गुलाम कादर दे पीछे गुने भाग पिया चंदे वणन ते वेंदे ही नहीं। गाल बुधता गुलाम कादर जगह तू नथो वनी न मुसा सही सीधी गाल कर पोवरी बे के चवा वो वने बे के को आखन दी कड़ी जरूरत है। मैं जो उधर ते बैठा मैं जो बैठा न पैसा खर्च किया मां और शादी रे मुहां रुक। जेकर तू न विंदे न त पो खैरा संग बे के दई छडींदी आ पो मुखे मयार न दिजा। हा जेकर इहा गाल है तो पो रात में पक खैरा जो मेहमान है। गुलाम कादर तू ही खैरा जे गालिया च नठो हो पीछे मेकू मोकली तो मेडा भला थी पवे उधर ते। गाल बुधो खैरा हाने छोरी मा सफा बेजार आई तई वन्योस
ॾिसां थी कंहिं न कंहिंजो भलो त थी पवंदो न। रात पक्का समझ मां खैरा ॾेई वेंदुसि खुदा कंदो त मुंहिंजो कमु थी वेंदो न त ॾूजा नंबर मैं बैठा उधर ते मैं वेठा हां। मूंखे कोन थो लॻे त हाकुम खान असांखे एतिरो आसानी सां हथ ॾींदो। ज़ाहिर आहे हू पंहिंजे पूरे बंदोबस्त सां हूंदो। पोइ उते कहिड़ो आहे जेको दिलावर खान जे साम्हूं बंदूकूं सिधियूं कंदो? सोराब खणियूं असांजे मथां बंदूकूं सिधियूं न बि कनि पर पोइ बि हुननि जी असांजे हर कदम मथां नज़र हूंदी। हू अखियूं पूरे कोन वेंदा जो असां हाकुम खान खे कन खां वठी छिके ते वठी ॾियूं। पर वॾो त चए थो त तयारु थी वियो। हलण खां असां इनकार नाहे कयो। दिलावर खान असांखे जीअं बि चवंदो असीं तीअं कंदासीं पर मूं हिकिड़ो अकुल जो दलील ॾिनो त मूसा खान वारिस खान हाकुम ऐं उनजो मूसा खान जो जेको पुटु आहे उन जूं चार अखियूं खुलियल हूंदियूं ॿ बि न। तंहिंजे करे असांखे एहतियात करणु ज़रूरी आहे। ऐं उन्हनि जे अखियुनि में मिर्चूं हुजनि ॾाढो ॾुखियो कमु आहे। सोराब तूं मूंखे इहो ॿुधाए त दिलावर खान खे इहा ख़बर किथां मिली? वारिस खान खां वधीक उतां जा ॻोठाणा दिलावर खान खे चाहींदा आहिनि। बेशक बाबा इन में को बि शक न आहे त दिलावर खान तमामु मोहबती माण्हू आहे। ज़ाहिर आहे हू पाण माण्हुनि खे मोहबत ॾिए थो त माण्हू बि हुन सां प्यारु कंदा। ठीकु आहे पोइ हाणे हीअं था कयूं जो हलूं था दिलावर खान ॾे वधीक सलाह उते हली। सोनी एडी कावड़ चगी ना है कुछ सोच अकुल को कम वट अकुल को जगने अकुल को कम वठा न त हिन मंजिल ते न पुजा हेडो रुसवाए ख्वार थी आया हाने अकुल मा केड़ो कम वठणो। सोनी तू मासा एकड़ो यो वायदो कर तू यो बार केरा बाकी सोडे के राजी न करे वठंदा। न रे सियाणी न हाने यो पंज दिल मा ख्याल कढी छड तमा तुजी मिठड़न गालन में अची तुजो चवाण वठंदस। सोनी तू जज्बाती न थी ये कदम तुझा पांजा गलत खयल आहिन थोड़े थदे दिमाग सां सोच। रेसियाणी मां त तहांजे चवण में ही हुयस तहांजे चवण ते मारे इस हाकिम खान के हिता धिका ॾेई कढायस ऐं तहां मूंसां धोखो कयो आ। जेको थियो सो विसारे छॾ हाणे जेको मां चवां थी तू उहो कम कर। हाणे छा करणो आहे? जे तू चाहे थी त सोडे सां तुझी शादी थे त पोइ तोखे इहो नाजायज़ ॿार किराइणो पवंदो। इएं त मां हरगिज़ न कंदसि सोडे खे मूंखे इन ई हाल में पंहिंजो करणो पवंदो। सोच सोनी सोच खणी हल इहो ॿार तुंहिंजो सोडे मुंहुं आहे लेकिन दुनिया खे त इहा ई ख़बर आहे न त इहो ॿार हाकिम जो आहे। दुनिया खे छॾे ॾे रे सियाणी छॾे ॾे दुनिया खे। मूं जेकी बदनामी खई उन जो तव्हांखे को बि अहसास न आहे। कीअं समझायां सोनी मां तोखे कीअं समझायां सोडो इन ॻाल्हि ते नथो बीहे न त छॾे ॾे सोडे खे मां ॼाणा मुंहिंजी क़िस्मत ॼाणी ॾाढी का ज़िदी आहे। रेसियाणी जॾहिं ख़बर अथव न त पोइ बहस करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। मां पंहिंजे ज़िद तां कोन लहंदसि जेकॾहिं मूं मां जान छॾाइणी अथव न त पोइ मूंखे माराए छॾियो बाक़ी ईअं त तव्हांजी जान कोन छुटंदी। इहा ख्वाहिश मां तुंहिंजी जल्द पूरी कंदमि जल्द। दुआ कर इरफान मूंखे दुआ करे त इहो चमड़ो रमू रबड़ मूंखे हथ अची वञे जेकॾहिं खल पुठीअ तो न लाथीमांसि न त मुंहिंजो नालो बि कालू कमदार न आहे कालू कमदार आहे ॾाॾे जी दुआ सां। अरे रमू पाण खे मुड़ुस माण्हू थो सम्झे अरे बेखता नाक मूंखे वण सां ॿधी मूंखे माकोड़ा चढ़े मुंहिंजे जिस्म खे पटराई अहिड़ियूं त मूंखे सोटियूं आहिनि जो गॾा खे बि न हण पई वञे बसि रुॻो इहो मूंखे मिले अॻियूं पोयूं कसरूं कढंदोमांसि इरफान अॻियूं पोयूं अबे ॾाॾे जी दुआ सां तूं हिमत कजाए। इहो मिलंदो किथे?
ये निभागो पंहिंजे नंबर में हूंदो ॿियो वरी किथे हूंदो तूं अच मूंसां हिमत कजांइ हिमत अच मूंसां अच इरफान यो हथियार मुके दे हथियार मुके दे त मां हिनखे इते जो इते पूरो कंदुसि जमींदार ओ जमींदार अब आए शिकार वरी मोटी आयो थी बाबा इरफान अचड़ी ना खान वाला मां भजाए तो भजू अरे तू कानो भजी सकते जे बचे तो पोइ मिलंदासीं आयो मुर्जुरा मूरा बड़ सा फिटाइन हिक एकल सा गोल थियो खबर न तो जरा मूरा बड़ा है रबड़ इंगंदो जरूर पर टुटंदो कदे भी न कंडू टटरंदा कदे भी न खैरा देसरा दे खैर हुजे छोरी तू सजो दी काडे मरण वेंदिया घर में वेहे ही कोन थी अम्मा घर में तुंजो कम होजे त बेटी रहा न कम तो कोने पर छा मां का नंढड़ी बार आया या रात जाई आया बाहर निकरदा त माण्हू मुके खाई विंदा अम्मा जी मर्जी आहे त असां सॼो ॾींहुं घर में मुसलो विछाए वेही रहूं ऐं अम्मा हुते पराई घरनि में घुमंदी छोरी तू माठ कर घणी ज़बान न हण त ज़बान छिके ही बाहर न कढी छजे जेकॾहिं हक़ सच चओ त असां ज़बान त आड़ायूं बाक़ी तूं वॾे आवाज़ में रड़ियूं कंदी रहो तू ईअं माठ न कंदी जेसी ताईं तुंहिंजा छॾियो वेण खे कुझु ख़्यालु कयो घर में महिमान आयो आहे ऐं तव्हांजी हिते लॻी पई आहे जुंडे पट मामा कहिड़ो महिमान ही बाक़ी तव्हांखे केरु थो लॻे कायरा जे सिर ॾे खैर हुजे यो कारो बुंड पाण सां कॾो वतियूं आयो आहे हाणे इहो बि असांजे लाइ महिमान आहे अदी कुझु अरकान कर ॻाल्हाइण जो घर आए महिमान खे ईअं नाहे ॻाल्हाइबो जेकॾहिं असां फज़ीलत जो ॻाल्हायूं न त मरी वञूं समझा थो त मूंसां दिलड़ी अटकी वई अथसि तॾहिं त मुंहिंजे पारां थी ॻाल्हाए पई कायरा जे सिर ॾे खैर हुजे अदा तुंहिंजो वात छो हीअं पटिजी वियो आहे वात छाजो वात तुंहिंजो वात ॿियो कंहिंजो वात तूं छॾ अदीअ खे हाणे हलिया वे न भाऊ न अॼु अधु खेरा सफ़ा गरम लॻी पई आहे मां बेचकर ईंदुसि कायरा जे सिर ॾे खैर हुजे हाणे जे आयो आहे त खणी कुझु घड़ियूं वेहो वेहा हाणे वेहो अदी भाऊ आयो आहे इहो त ॾिसां पई अदी ॾिसण खे छॾ हाल अहवाल वठीसि त आयो छो आहे हा दा हाल अहवाल वठाए थी पई फाटो खणी छो पंध पियो आहे अदी ॿिए वारे कायरा जे सिर ॾे खैर हुजे हाणे जॾहिं आयो आहे त खणी फाटो ख़बर त पए न भाऊ चिबड़ तूं ई खणी हाल अहवाल ॾेसि भाऊ मूंखे मिशन में मुंडी ॾियण जो लाचार कोन्हे आयो आहीं त हाल अहवाल पाण ॾीसि इहा ॻाल्हि आहे त पोइ खणी अदा हाणे फाटो ख़बर त पवे न अदी हवाला खेरनि जा मूं ॿुधो आहे त छा त ॾिसी छा पियो भॼणी का वाट पियो ॻोल्हे तूं पंहिंजी छोकिरीअ जी शादी करण थी चाहे पई हा पर तोसां इहा ॻाल्हि कई माई जन्नत आहे न उन ॻाल्हि कई मां सां हा इन्हे धूतीअ मोकिलियो अथई हा दी मां इन ई करे आहियां जेकॾहिं न तूं पंहिंजी छोकिरीअ मूंखे संग ॾींदी न मां ॾाढो सुखियो रखंदोमांसि छा चई मुआ फाटल बूटे उथे ता उथे मां तोसां शादी कंदसि उथे हरी वञ वे होदा वे अदी छो पिया वेचारे खां कन कोशियूं करायो जेका ॻाल्हि हुजेसि खोले करे ॿुधायोसि मामा अने छा ॿुधायूंसि तव खणी करे कारो मुंहुं कयूंसि ऐं उन सां गॾु जूतनि जो हार बि पारायूंसि भाऊ चिभड़ बाज़ार गरम लॻी पई आहे भाऊ मां हलाए थो दा वे ए जल्दबाज़ी न कर छोकिरियुनि जो फ़ैसिलो कोन हलंदो
फ़ैसिलो अदीअ जो हलंदो, ॾिसूं था अदी छा थी फ़ैसिलो करे। अदी हाणे तूं ॿुधा भला छा थी चई? खैरां जे सिर ॾे खैर हुजे। अदा मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे त मां सोणीअ जी शादी कराईंदसि। हा अम्मा माठ कर छोरी, मूंखे ॻाल्हि पूरी करण ॾे। हाँ दी हाँ हाँ, तू ॻाल्हि कर। हा मूं पे चयो त मां पंहिंजे छोकिरीअ जी शादी कराईंदसि, पर अदा तो सां कोन कराईंदसि। छोकिरी मुंहिंजी नंढी नेटी आहे, जान जमाण, तुंहिंजे जीअ जे सजी कोन्हे का। हा बाक़ी हाणे ॿियो रिश्तो आहे नज़र में, खैरां जे सिर ॾे खैर हुजे। जेकॾहिं चवे त उते तुंहिंजूं लावा लहराए। हा दी, हिन खे मिड़ई माई खपे जेका मिड़ई पुनी मानी करे ॾेसि। हा अदा तूं छा थो चईं? अदी मिड़ई चङी हुजे जेका मुंहिंजे घर खे हलाए, ॿियो मूंखे छा खपे? अदा हाणे तोसां कूड़ कोन्हे। या माई जन्नत पई के इलाज करे, चए थी पई त मां अकेली थी रहां पई। जेकॾहिं को हुजे रिश्तो अहिड़ो त घर में वसण थी पवंदी। हाणे जे तोखे क़बूल हुजे त खणी हा कर। अदी इन रिश्ते लाइ गुलाम कादर खे छॾ, इन लाइ गुलाम कादर सही न रहंदो। न अहिड़ी ॻाल्हि ई न आहे। चयमि न त इन लाइ तूं सही न आहे। हाणे उथ, हल। अदा तूं माठ कर, मूंखे ॻाल्हाइण ॾे। अदी इन लाइ मां बस हाणे बस। तूं तातींदे इन में खे सो ॾेहु ॾिसंदो। अदी मूंखे इहा बि क़बूल आहे, जेकॾहिं रिश्तो थी वञे थो न त पोइ वाह वाह। ओए क्या बात है? ओ अदा माईअ जो इहो बि शर्त आहे त मां उन सां शादी कंदसि जेको मुंहिंजे छोकिरे खे बि पालींदो। अदी उनजो छोकिरो त छा, पर जेकॾहिं न उनजो मुड़ुसु वापसि अची वियो न त मां उनखे बि पालींदुसि। पोइ अदा तूं वञी तयारी कर, कमु पको आहे। हा हाणे वधीक सामान गॾु करे वठ, पोइ ॿुधाइजांइ त तारीख़ रखंदासीं निकाह जी। अदी सामान गॾु करण में देरि कोन लॻंदी, असली ॾींहं ॿिनि में तयारु करे थो वठां पियो। इहा मुई जनी थी मूंसां पर वही। हाणे जे सॼे ॻोठ में ख़ैर ख़राब न कयोमांसि न त मुंहिंजो नालो बि खैरा न आहे। हली आहे ढेंगरनि सां खौसण। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, उहे ॾींहं थी जनीअ खे बि ॾेखारिया यादि कंदी। थोड़ा तूं बाबा उता कते हल। वॾा उता के लाइ त ममताज़ बि आहे, पर तुंहिंजो हलणु एतिरो ज़रूरी बि न आहे। जॾहिं ही ॿ शींहं मूंसां आहिनि पोइ तुंहिंजो हलणु कहिड़ो ज़रूरी आहे? जीअं तव्हांजी मर्ज़ी। बाबा मूं लाइ छा हुकुम आहे? तुंहिंजे लाइ हाणे इहो आहे त खिटनि में घटि रुलंदो कर। बाबा इहा तव्हांखे कीअं ख़बर पई? तूं छा थो सम्झे? मुंहिंजूं अखियूं पूरियल आहिनि, मां बेख़बर आहियां। बाबा ग़लती मां अॻिते ई न थींदी। सोढा बाबा ध्यान सां, अखियूं पूरियल न हुजनि। ईअं न जो असां हेॾो निकिरूं ऐं पोयां मूंसां खाना वारा अची हिते वाहिताल मचाइनि। बेफ़िक्र थी वञो वॾा, पोयां जी ज़िमेवारी मुंहिंजी आहे। एतिरा चालाक मूंसां खाना वारा बि न आहिनि जो असां हेॾो निकिरूं ऐं पोयां वार कनि। वरी बि बाबा एहतियात करणु लाज़मी आहे। हा पीरल वॾो सही पियो चवे। सोढा अहिड़ी का बि ॻाल्हि महसूसु करे त हिकदमि फ़ोन करे आगाह कजां। वॾा ख़ुदा कंदो त अहिड़ी का बि ॻाल्हि न थींदी, पर जेकॾहिं न थी त मां तव्हांखे आगाह कंदो रहंदुसि। ठीकु आहे बाबा, वरी बि होशियारी। सलाम बाबा, अचो वियो बाबा। दादा ईअं कर, हिकु ॿ हमरा वटि ॻोठ जे ॿाहिरां वञी वेह। जेकॾहिं को ख़तरो महसूसु करे त फायर करे छॾिजांइ, मां पाण होशियारी वठंदुसि। तव्हां वञी सुकून जी निंड कयो हली, मां इहो त वियां। बादशाह जेकॾहिं हुकुम कयो त राति महफ़िल मचायूं। कहिड़ी ख़ुशीअ में? घणा ॾींहं थी विया आहिनि, मेलो मतो ई न आहे। हूअं बि हाकिम खान आयो आहे, इन ई मौज मस्तीअ में को रंग जमायूं। जेकॾहिं तोखे रंग जमाइणो ई आहे त पोइ को अहिड़ो रंग जमाए जो सफ़ा वाह वाह थी वञे। वॾो हुकुम ॾे, अहिड़ो त रंग रची वेंदो जो वाह वाह थी वञे। चारई तरफ़ ख़तरो ई ख़तरो आहे ऐं असां पंहिंजी मौज मस्तियुनि में हुजूं, जीअं दुश्मन अची ओचितो बंदूकूं सीने मथां रखनि। वारिस खान एतिरी कंहिं में जुरियत आहे जो तुंहिंजे ॻोठ में दाख़िल थी असां ताईं पहुची वेंदा। इहा जुरत सिर्फ़ दिलावर ख़ान ई करे सघे थो। अदा वॾो एतिरी मंज़िल मारे कोन ईंदो, जेकॾहिं आयो त
ॾेई वठंदासीं। वॾे खे मुंहुं ॾियणु ॾाढो मुश्किल कमु आहे। यार छो पियो लाराएं? छो थो लाराएं? हकीम वञी महफ़िल जी तयारी कर। जेको बि थियो ॾिठो वेंदो।